उठ हीअ उठ आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अखर अलफ ठे आवाज़ ठ लफ्ज़ उठ। उठ एक पालतू जानवर आहे। मददगार लफ्ज़ ही आहे। मददगार लफ्ज़ जे मदद सां जुमिलो ठाहींदासीं। ही उठ आहे। अलफ पेशो ठे पेशो ठ उठ। ॿ आवाज़ पाण में मिली लफ्ज़ ठहियो उठ। हये ज़ेरे ही हमज़ो पेशो हीअ। अलफ पेशो ठे पेशो ठ उठ। अलफ मदा हये हे आहे। उठ हीअ उठ आहे। उठ पालतू जानवर आहे। उठ जानवर जो नालो आहे ऐं उठ पखी जो बि नालो आहे। उठ अदद वाहिद आहे। उठ अदद जमो लफ़्ज़ आहिनि। उठ मुज़किर लफ़्ज़ आहे। उठ जी मादीअ खे उठड़ी बि चइबो आहे, ॾाची बि। उठ जे बचे खे तोड़ो चइबो आहे। उठ खे सिंधीअ में उठ, उर्दूअ में ऊंट, अरबीअ में जमल ऐं इंग्लिश में चइबो आहे कैमिल। उठ पालतू जानवर आहे। उठ खे 4 डिघियूं टंगूं आहिनि। उठ 2 क़िस्मनि जो थींदो आहे। हिकु थुअर वारो, ॿियो 2 थुअरनि वारो। उठ असांजे ॿार खणण जे कमु ईंदो आहे। उठ लफ़्ज़ जी माना आहे मयो, लेड़ो, करहो, डिघो, बोतो। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। उठ